वअस्हाबिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। भरारे प्रोग्राम में अल्लाह ताला अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। कुरान पाक जी सभिनी खे ज़ियारत थी, आलमनि सुवारनि जूं वारे वारे सां ज़ियारतूं नसीब थियूं। अॼोके दौर में अहिड़ियुनि महफ़िलुनि में शिरकत या रब करीम जी करम नवाज़ी आहे। जंहिंखे जेतिरो वक़्तु घुरंदो ओतिरो वक़्तु इहा सआदत नसीब थींदी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी अहिड़े सर्दीअ जे मौसम में बि अवां माशाअल्लाह साथ निभायो आहे। हाणे आख़िरी टाइम ॾींहं जो थी चुको आहे, असर जी अज़ान बि अची वई। मां बि मसरूफ़ परे परे खां पंधु करे अवां वटि पहुतुमि। सच इहो आहे त मां आयुमि न पियो अचां, तबियत कुझु ॾींहंनि खां मज़े में न हुई, पर मूंखे जॾहिं भाउ ॿुधायो अब्दुल गनीअ त उन शहीदनि वारे ॻोठ में प्रोग्राम आहे, मां सम्झां थो त मां हिते अॻु में आयो आहियां, अलाए न आयो आहियां न हा। हाणे अॼु तव्हां चओ था न आयो आहियां, पर मां हिते आयो आहियां। उहो आयो कयुमि जॾहिं इहो वाक़ियो न थियो हो, उन जी ॻाल्हि बन मां 3 ॾींहं ते आयो हुउमि। उहा मस्जिद बि ॾिठमि ऐं उहो दरी बि ॾिठमि, उहो मूंखे यादि आहे। मां आयल हुउमि हिते, वरी भाउ ॿुधायो त उन ॻोठ में, पोइ मुंहिंजी दिलि बि घुरियो त भला मां वञा। देरि घणी थी वई, असां वटि बिल्कुलु मां हाणे कंबर न बल्कि रते देरि खां अॻिते थियो आहे जो सिजु ॾिठुमि, न त एॾे यको मुल्क सिजु कोन हो, सुबुह खां वठी ज़ाहिर न हो हेॾे ओर ते। बहरहाल आयुमि, ख़ुशी थी। अलाह खां दुआ थो कयां त वरी अलाह ताला कॾहिं मौक़ो ॾींदो। टाइम बि घणो गुज़री वियो, तबियत में बेमज़गी, पोइ बि मुंहिंजी दिलि घुरे थी त कुझु अव्हांखे ॿुधायां। मां ॾाढो शेर आहे हज़रत मौलाना ग़ुलाम हुसैन चांडियो, अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रम जा मींहं नाज़िल फरमाए। शेर पुराणो आहे ऐं सभिनी जो ॿुधल आहे। बसि मुंहिंजी जो हिकिड़ी उनस आहे उन शेर सां, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, मबूद बि तूं अल्लाह बि तूं, मोहताज पैगंबर पीर सभई ऐं बारी बेपरवाह बि तूं। ॿ 3 ॾींहं मां शहदाद कोट खां मथे झलमक्सीअ खां मथे मां ॻोठ में हुयुमि। उते मूंखे ॿुधायूं त फतहपुर ॿुधी अलाए कोन तव्हां, किथे आहे? भागनाड़ी। फतहपुर इहा आहे गंदावाह जे विक में, चीज़ल शाह जी दरगाह। उन साईं जन जो दरगाह जो हिकिड़ो माण्हू मुवैद थियो आहे, सैयद सुहारो अली रज़ा शाह साहब। उनखे गॾु मूंसां कुर्सी रखी ॾिनऊं, मूंखे टाइम ॾिनऊं। मां कुझु ॻाल्हियूं उन सैयद सुहारे जे आॾो बि कयूं। उहा ॻाल्हि इहा इन शेर ते कयूं त मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, मबूद बि तूं अल्लाह बि तूं, मोहताज पैगंबर पीर सभई ऐं बारी बेपरवाह बि तूं। मां चयो माण्हू फतहपुर जे गादीअ खे, चीज़ल साईं शाह जे गादीअ खे अलाए त छा सम्झंदा आहिनि। मतिलबु मूंसां अॼु उहो सैयद सुहारो गॾु वेठो आहे, पर मां एतिरो चवंदुसि त शेर में अंत मोहताज पैगंबर पीर सभई, सभु उन जे दर जा मोहताज। मतिलबु हाणे साईं जे जिस्म ते जेको वॻो पियो आहे, इहो पाण ई साईं जे जिस्म ते न आयो आहे। इहो कपिड़ो, वरी कपिड़ो दर्जीअ जो मोहताज, साईं बि उनजो मोहताज। साईं पाण उॾरी तव्हां वटि न आयो आहे, गाॾीअ ते आयो आहे। माना साईं गाॾीअ जो मोहताज, गाॾी पाण न हलंदी, उहा पेट्रोल ते हलंदी, पेट्रोल जी मोहताज। मतिलबु इहो सॼो काइनात मोहताज आहे, बेपरवाह ज़ात अल्लाह जी आहे। इहे बोल मूंखे बि ॿुधायां थो, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, मबूद बि तूं अल्लाह बि तूं, मोहताज पैगंबर पीर सभई, मोहताज पैगंबर पीर सभई ऐं बारी बेपरवाह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे, तोड़े गौस नबी तलकीन करे। रब तूं न घुरंदेसि त न ईंदो। तबलीग जमात जा साथी ॻोठनि में महिनतूं कंदा आहिनि, पर सभई ॻोठ निमाज़ी न थींदा, हा न। ईअं जेकॾहिं के बुज़ुर्ग के आलम सुहारा तबलीगूं करनि था, वाज़ नसीहतूं करनि था, पर सॼा ॻोठ वारा मुस्लमान थी वञनि, ख़ुदि नबी साईं जे चवण ते बि सभई मुस्लमान न थिया।
तां ई असां साईं जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, आलमनि खां बुज़ुर्गनि खां वज़ीफ़ा वठंदा आहियूं त को अहिड़ो वज़ीफ़ो ॾसियो साईं जो असांखे ख्वाब में इमामुल अंबिया साईं जन जी ज़ियारत नसीब थी। पिया पुछाईंदा वधाऊं, पर हिकिड़ो टाइम इहो हुयो जो इमामुल अंबिया पाण मौजूदु हुआ। अबू जहल वारनि खे तबलीग कयूं पिए, पर अबू जहल कलमो न पढ़ियो। तां ई असां ॿुधो आहे त नबी साईं आंगुर जो इशारो कयो, चंड ॿ टुकर थियो। तां ई असां ॿुधो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻोह सां ॻाल्हायो, ॻोह माण्हू वांगुरु पई ॻाल्हाए। तां ई असां ॿुधो आहे त नबी साईं वण खे हीअं सॾु कयो जे माण्हूअ खे इशारो कबो आहे, वण ज़मीन खे चीरे नबी साईं जे आॾो आयो। इहे ॻाल्हियूं तां ई असां ॿुधियूं आहिनि, उन्हनि अखियुनि सां ॾिठियूं, पर पोइ बि कलमो नसीब न थियो। असांखे घर वेठे कलमो नसीब थियो आहे, इहा रब साईं जी करम नवाज़ी आहे। रब घुरियो आहे तॾहिं कलमो नसीब थियो आहे। चई जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे, माना त असांखे घुरियो अथई तॾहिं 1400 साल खां पोइ कलमो मुस्तफ़ा जो ज़ुबान ते अची वियो आहे। चई जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे, तोड़े गौस नबी तलकीन करे, भला कलमो अबू जहल कीअं भरे। जंहिंखे पाण करे गुमराह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, महबूद बि तूं, अल्लाह बि तूं, मुहताज पैगंबर पीर सभई। साईं पैसा पियो घुरे, माशाअल्लाह। सच पुछो माण्हू मूंसां प्यार कंदा आहिनि, मां रब जो शुक्रियो अदा कंदो आहियां त रब साईं इहा तो मूंखे दात ॾिनी। पोइ हिन फुल पुटनि जे ॻोठड़े हिकिड़े मां मुंहिंजी चूंड कई जो दुनिया मूंखे महबूबनि करीमनि जे मदाहीअ जे तौर ते सुञाणे थी। दुनिया में कंहिं बि कुंड ते वञो इमदादुल्ला नालो खणंदो त ज़रूरु चवंदा त इमदादुल्ला सां ॿुधो आहे। इहा रब जी करम नवाज़ी। माण्हू पैसनि जूं घोरूं, माण्हू पैसनि जा हार, माण्हू अजरक, माण्हू तोहफ़ा, माण्हू तहाइफ़, इहे सभु इमामुल अंबिया जे मदह ऐं सना जे सदके थिए थो। इहा रब जी करम नवाज़ी जो नंढड़े खां वठी इन लाइन ते थोरो तो वञो। चई अबाबील सफ़ील ज़लील कयई, आज़ाद आड़हम खलील कई। अबाबील अबाबील सफ़ील ज़लील कयई, आज़ाद आड़हम खलील कई। फ़िरऔन ले दोज़ख नील कई, पाण ड्राही ठाही ठाह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। अॼु सुबुह जी ॻाल्हि थो ॿुधायां, इहो इज़हार नेमत, वॾाई तकबुर कोन। अलाह मूंखे बि बचाए जो मां वॾाई तकबुर में वञा। अॼु सुबुह मां हिकिड़े हंधि वयुमि त हिकिड़ो आलिम सुवारो, अलाह ताला उनजे उमिरि में इज़त में बरकत फरमाए। नालो हुअसि मौलाना हफ़ीज़ुर रहमान साहब। अलाह ताला खां दुआ थो कयां त अलाह ताला उनखे अञा बि इज़त में इज़ाफ़ो ॾे। मौलाना जन ख़ुतबो पढ़ियो पिए त मां दाख़िल थियो। मां जो हीअं अचे हेॾो वेठुमि त मौलाना मूं ॾे निहारियो, निहारे करे चऊं त हली आ, इशारे सां चऊं अचु भला। हाणे मां कीअं चवां त कुर्सीअ ते साईं वेठो आहे, ख़ुतबो बि शुरू थी वियो, हाणे कीअं कयां। चई अचो अचो, ईअं कयईं, इशारो कयईं, मां बि हलियो आयुसि। मां चयो तव्हांजी मर्ज़ी। मां लाउड खणी नहीं पाण कुर्सीअ तां उथियो, मां उथणु न ॾिनो मौलाना खे। मां लाउड खणी जीअं हे भाऊ वेठो आहे ईअं वेठुमि हेठि। मां चयो हाणे बसि तव्हां हिते वेठा हो, इहा तव्हांजी शफ़क़त ऐं महिरबानी। हिते वेही करे मां मौलूद चयुमि त उतां जो हमराह जेको मालिक हो वॾी ख़ुशीअ में नारा हणंदो भॼंदो आयो, ईअं साईं वांगुरु 100 जा नोट खणी करे। हो त साईं कुर्सीअ ते वेठो नी, हुनजी नज़र थोरी घटी उन ते घुरण ते शुरू कयईं। पुट चयुसि त हाजी साहिबु हेॾे वेठो थी, तॾहिं वीचारो परेशान शिरक भरी वरी परेशान थी मूं ते घोरी। मां हैरान पियो थियां त एॾी ख़ुशीअ में हुन मुंहिंजो तसवुर बि को छॾे ॾिनो त कोई इमदादुल्ला हेॾे थो वेठो, मोॾो थियो मुड़ साहिबु जेको वेठो हुन ते पैसा शुरू करे ॾिनई। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला मूंखे बि कुझु पंहिंजनि सां सही नमूने सां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। माण्हू मूंसां दीन इस्लाम जे करे, महबूबनि करीमनि जे करे ॾाढो प्यार था करनि। अलाह ताला इन्हनि खे हबीबनि जे सदके प्यार नसीब कंदो, अञा बि अलाह ताला इन्हनि जे इज़त में इज़ाफ़ो कंदो। चई त रखे आब रखे, अल्लाह जो हम्द थो ॻायां, रखे आब आतश हिकु चीज़ अंदर। अब आब जी माना छा आहे? आब छा चवंदा? आफ़ा दई अबा, आब पाणी है न, ऐं आतश छा चवंदा? बाह खे। रब हूअं पाणी ऐं बाह हिकु थाल में त कोन ईंदी, हिकु थावत में न ईंदी, पर रब तूं जेकॾहिं गॾाईंदे त तुंहिंजी ताक़त आहे।
पोइ वरी मिसाल ॾिनई कीअं चई रखे आब आतश हिक चीज़ अंदर बीबी आसिया खे फिरऔन जे घर फिरऔन पाण खे रब्बुकुमुल आला पियो सॾाए हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन जे घर में ॼणो अची अची करे पालना थी करे अॻिते हली करे अल्लाह जे हुक्म सां फिरौन जे मुक़ाबले में आया त रब असांजो ॿियो आहे रब्बुकुमुल आला तूं न आहीं रब असांजो ॿियो आहे उन जे घर वारी बीबी आसिया साईं हज़रत मूसा ते कलमो पढ़ी मुस्लमान थी हो पाण खे रब पियो सॾे हुन रब जो इनकारी पर अल्लाह ताला वरी उन जे घर वारीअ में इहा आंदी ॻाल्हि क़ुरान शरीफ़ ते न रख हल भाउ हाणे सभु पोइ 500 जो वारो आहे बसि इहे पाण वटि रख वरी 100 घटिजी वेंदो हलो उहे बि घणा तवजो हेॾे फिरऔन जे घर में बीबी आसिया अल्लाह ताला क़ुरान पाक में उन जो बयान कयो आहे त औरत फिरऔन जी चए पे त रब बिन ली इंदक बैतन फिल जन्नह वनजनी मिन फिरऔन मुंहिंजा रब मूंखे पंहिंजे जन्नत में घर ॾेखार उहो ॾे मूंखे हिन खां मूंखे आज़ादी ॾे अल्लाह ताला एॾी महिरबानी जो हेॾो फिरऔन ज़ालिम उन जी घरवारी मुस्लमान पर वरी रब उहो आहे जो होॾो लूत अलैहिस्सलाम नबी आहे उन जी घरवारी कुफर में आहे तव्हां त उन जे मथां पथरनि जो मींहुं पियो नबी बचाए न सघियो घरवारीअ खे बचाए न सघियो हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे बचाए न सघियो हज़रत लूत अलैहिस्सलाम पंहिंजे घरवारीअ खे बचाए न सघियो इहा रब जी करम नवाज़ी आहे थोरो जो असां सां रब साईं फज़ल फरमायो आहे अल्लाह साईं महबूबन करीमन जो उम्मती बणायो जंहिंजे लाइ साईं जन फरमायो त जंहिं बि चयो ला इलाहा इल्लल्लाह मां उनखे जन्नत में वठी वेंदुमि तव्हां सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नबी साईं जे ज़बान मुबारक जा लफ़्ज़ आहिनि त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह जंहिं चवंदड़ ला इलाहा इल्लल्लाह चयो नबी साईं फरमायो त मूं ते कलमो पढ़ी मां जन्नत में वठी वेंदोमांसि इहो रब जी करम नवाज़ी आहे होॾे लूत अलैहिस्सलाम बि पंहिंजे घरवारीअ खे बचाए न सघियो रब असांजो इंतज़ाम महबूबनि जे करे छॾियो आहे चई त रखे आब आतश हिक चीज़ अंदर बीबी आसिया खे फिरऔन जे घर बीबी लूत मथां तो वसाया पत्थर कुछ केर तो सा आही शाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं तोखे काणे न कंहिंजे इबादत जी न का सौम सलात सखावत जी 2-3 मस्जिद में वञी करे निमाज़ जा सजदा ॾिनासीं रमज़ान में रोज़ा रखियासीं हज उम्रे जे सीज़न में हज उम्रो कयोसीं ख़ैर ख़ैरात जे वक़्त में ख़ैरात कईसीं मतां इन ते को पॾे त मां हेॾो कमु थो कयां जन्नत ख़रीद कयमि फरमाई त न जन्नत में उहो हूंदो जंहिंसां रब पंहिंजो फज़ल फरमाईंदो कहिड़ी ख़बर इहो असांजो अलाए क़बूल पियो अलाए न पियो रब पंहिंजो फज़ल फरमाईंदो सभई जन्नत ॾे वेंदासीं चई तोखे काणे न कंहिंजे इबादत जी न का सौम सलात सखावत जी तोखे काणे न कंहिंजे इबादत जी न का सौम सलात सखावत जी वठे बुछड़ो राह हिदायत जी न सोहे ते करेंजे निगाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं महबूद बि तूं अल्लाह बि तूं मोहताज पैगंबर पीर सभई आहे बारी बेपरवाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं महबूब मके मां लॾायो कहे हथां दुश्मन दोस्त सतायो कहे महबूब मके रब तूं तो पंहिंजे रमज़ुन खे ॼाणे भला जेकॾहिं हीअं चंड इशारे सां टुटी सघे थो त पोइ महबूबन करीमन जी मके पाक में हिफ़ाज़त नथी थी सघे छा पोइ गारे सौर में वञण जी ज़रूरत कहिड़ी पोइ रातिनि जे पहर में निकिरण जी ज़रूरत कहिड़ी पर रब इहे तूं पंहिंजूं हिकमतूं पाण थो ॼाणे चई महबूब मके मां लॾायो कहे हथां दुश्मन दोस्त सतायो कहे तानीअ साणो हबीब बचायो कहे अबू बकर सिद्दीक़ तो साईं जन खे चए त साईं हे मथो अची विया आहिनि जे हेठि थोरो वेहंदा त असांखे ॾिसंदा
एतिरो कार जे दरवाज़े ते हो पाण में ॻाल्हियूं था करनि तड़े हे चरियो कहिड़ो पेराठू हो जेको असांखे हेॾे वठी आयो, हेॾी ॼारी लॻी पई आहे, कोरीअड़े जी तानी लॻी पई आहे, हे कबूतर आना लाइ वेठो आहे, हाणे हिते असांखे वठी आयो, इहो वियो काॾे बेवकूफ़। उहो शैतान माण्हूअ जी सूरत में पेर खणाए करे आयो, ॾिठईं त गार जे दरवाज़े फरिश्ता बीठा, उहो वठी भॻो, उहो भॻो हिननि खां वियो हलियो। हे परेशान थी पिया त बाबा हेॾे असांखे वठी केरु आहे, चओ पेराठू उहो काॾे वियो, उहो वियो हलियो। भई उहो शैतान हराम माण्हूअ जी सूरत करे आयो, गॾिजी हुननि सां हेॾे अथव हेॾे अथव, जेॾी महिल दरवाज़े ते या रब तूं हिकमत थो ॼाणे, असांखे कीअं ख़बर त तानीअ सां तूं महफ़ूज़ फरमाए, पर जेकॾहिं मके में ई महफ़ूज़ फरमाए छॾिया त केरु पुछे हा, इहे तूं हिकमतूं पंहिंजूं पाण तूं ॼाणी। चई त महबूब मके मां लॾायो कहे, हथां दुश्मन दोस्त सतायो कहे, तानीअ साण हबीब बचायो कहे, हर हाल संदस हमराह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, तुंहिंजे कुदरत जी कल कान पवे, तुंहिंजे कुदरत जी कल कान पवे, तोखे सूहन नाला नवे, छा आजिज़ का छा सारह आज ज़ुकारो करे, ॾींदे चांडे खे पांद पनाह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। इहो मौलाना गुलाम हुसैन चांडियो, ॿियो मौलाना अब्दुल्ला चांडियो। अल्लाह ताला उन्हनि जे कब्रुनि जे मथां किरोड़ रहम जा मींहं नाज़िल फरमाए, महिरबानी। मौलाना अब्दुल्ला चांडी साहिब जी तकरीर मां वठां। तकरीर में चयो अथई त असांखे जेतिरो अकुल आहे असां ओतिरी ॻाल्हि था कयूं। हिन क़ुरान मजीद में अलाह सां हिकिड़ी जाइ ते फरमायो त व हुव मअकुम, उहो अलाह तव्हां सां गॾु आहे, उहो हिकिड़ो, मअकुम तव्हां घणा, उहो हिकिड़ो तव्हां घणनि सां गॾु आहे, तव्हां घणा जाते बि हुजो तव्हां सां गॾु आहे। हिकिड़ी क़ुरान पाक में इहा आहे। ॿिए जाइ ते फरमाई त अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते आहे। पोइ मौलाना चांडियो पुछे थो अर्श किथे आहे, काथे अर्श, हेठां के ज़मीन ते आहे, चवंदसि न से मथे अर्श, मथे आसमाननि ते, चए पोइ हुते बि आहे हिते बि आहे, इहो कीअं? रब साईं असांखे सम्झ में अचे न अचे, रब ही बि तो सच चयो आहे, जेको सच हो बि चयो थी सच, असांखे जेतिरी सम्झ आहे असां सच 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 तोखे चवंदा, सम्झण जी असां में ताक़त कान्हे। अलाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला छल इन इमामुल अंबिया जे ॾसियल तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सम्झूं न सम्झूं, सम्झूं न सम्झूं, साईं फरमायो त बाबा बकरी हलाल आहे, है न, गिदड़ कुतो हराम आहे, सम्झ में अचे न अचे। साईं फरमायो त मासात सां निकाह जाइज़ आहे, सौट सां निकाह जाइज़ आहे, पुफाट सां निकाह जाइज़ आहे, पुफीअ सां निकाह हराम आहे, मासीअ सां निकाह हराम आहे, धीउ सां निकाह हराम आहे, भेण सां निकाह हराम आहे। छो हराम छो हलाल असांखे काई ख़बर कोन्हे। रब जीअं तुंहिंजे महबूब चयो असांखे आमना सदकना, इन खे ईमान चइबो अथव। अस्सलामु अलैकुम।